था तो मार्फत बस दंग थी वही तो जो चैन जुमलन के इस्तेमाल कबो हुआ शरीयत तरीक़त हकीकत मार्फत हर बुजुर्गन पंजे पंजे तरीके से इन जी रोशनी आंदी है तो खीर जो है या शरीयत दोंगरो जो है जैमें सबान पवंदी दही मिलंदी तो पो उहा वरी तरीक़त बनजी वेंदी खीर जो रूप बदलजी वेंदो नालो भी बदलजी वेंदो उन जी लज़त भी बदलजी वेंदी जॾहिं ब कतरा मार्फत जा नसीब थिया तो सॼी मामले में चेंजी न थी वई पीरियां हलचल हुई तॾहिं वॾाई हुई जॾहिं साबाण पई त ॼमी वियो सबाण पई त ॼमी वियो त इंसान खे भी जद कामिल अकमल हादी जी मार्फत जी सबाण अता थींदी त पो इहा लिछ ऐं पुछ इहो मथे गाट उठ वारो इहो विसरी वेंदो ऐं हेठि कंद करे पंहिंजे प्रिय जी जाती पाए ॾिसंदो इहो ई तरीक़ोकार आहे इहो ई मार्फत इलाही आहे त दोस्तो फरमाईंदा त खीर जे मिसल शरीयत तरीक़त धोरे जो नालो मखण हकीकत है तो मखण क्यों उन मान निकरंदो केतरी जुदोजहद करनी पवंदी केतरो उन जे ला जाफोड़ करनी पवंदी तो जे खीर हो तो वजन होयो जे धौरो बनो तद वजन होयो ओ उन में गार कान हुई जिनमल ओरिजिनल जिनमल मखण निकतो तो वो वजन वनी थोड़ो वनी बनो ये फकीर भी केतरा मोटा हुजन पर जन प्रिय ने पंद कंदा हन त मास उनन जी खोराक आई खून हुए कंदा हन मुझे महबूब जा गुलामो वो इश्क इलाही में बिटाई तो फरमाए आशिक जे हुजास दील तनी जा डुबरा सनासी सैयद जवे थुल्हा न थी ब्यास कद कोन दिस ब्यास मोहब्बती मास घणे